तालीम खे आम करणु असांजो अज़म आहे। असां सभिनी खे घुर्जे त पंहिंजनि नंढड़नि खे तालीम ॾियारियूं, जीअं असां मुआशिरे में जेके बि बुरायूं थी रहियूं आहिनि उन्हनि खे ख़तमु करे सघूं। जीअं ॾिठो वञे थो त जेके बि आवाम आहे त उहे एज़ अ शेयर होल्डर तौरु कमु करे रहिया आहिनि ऐं जेके बि ऑफिसर तबिको आहे उहे डायरेक्टर्स तौरु कमु करे रहिया आहिनि। जेके बि शेयर होल्डर्स हूंदा आहिनि उहे कंपनी जा मालिक हूंदा आहिनि ऐं जेके बि डायरेक्टर्स हूंदा आहिनि उहे शेयर होल्डर्स जा नौकर हूंदा आहिनि। अगरि शेयर होल्डर्स मीन्स अगरि अवाम सुजाग थिए त असां इन्हनि सभिनी शयुनि खे ख़तमु करे सघूं था। जीअं तालीम आहे त तालीम में वॾो जेको किरदारु आहे उहो पेरेंट्स जो, अवाम जो आहे। अवाम अगरि सुजाग थिए त हर स्कूल वारो तालीम सुठी ऐं मयारी ॾेई सघे थो। अगरि केर बि स्कूल सुठी ऐं मयारी तालीम नथो ॾिए त उन जे ख़िलाफ़ आवाज़ उथारियो वञे, जीअं उहो पंहिंजनि ॿारनि खे सुठी तालीम ॾिए। अगरि सुठी तालीम न ॾेई सघियो त उहो उस्ताद उतां भॼी वेंदो ऐं को ॿियो उस्ताद सुठो ईंदो ऐं उन स्कूल में हिकु सुठी तालीम हलंदी। असांजो अज़म आहे त हिन इलाइक़े में तालीम खे आम कजे ऐं तालीम खे मयारी कजे, जीअं हिन इलाइक़े मां इंजीनियर, डॉक्टर ऐं सुठा माण्हू हिन इलाइक़े मां पास थी वञनि, जीअं हिन इलाइक़े जी ख़िदमत कनि, हिन मुआशिरे खे सुधारे में आणीनि ऐं मुल्क पाकिस्तान जी ख़िदमत कनि, जीअं असांजो मुल्क पाकिस्तान ॿियनि मुल्कनि जीअं तरक़ी याफ़्ता थिए।